कंहिं मुल्क जो बादशाह शादी न कई। सफ़ा काफ़ी उमिरि हुनजी गुज़री वई। बादशाह अची ओढ़ो पीरसन थियो त वज़ीर वग़ैरह सभु चवण लॻा त बादशाह सलामत, तो अञा शादी कोन कई आहे, उमिरि तुंहिंजी सफ़ा वई हली आहे। हाणे तूं शादी कर, तोखे को औलाद वग़ैरह थिए जीअं तुंहिंजी बादशाही जो को वारिस तो हुजे। त चलो ठीकु आहे। बादशाह हितां हुतां को संग रिश्तो ॻोल्हियईं, तो उहो रिश्तो मिलियो इन बादशाह खे। बादशाह कई शादी। हाणे पैसे जहिड़ी ॻाल्हि, बादशाह वटि पैसो हुजे, अमीर माण्हू, तो कंहिं न कंहिं खे संग ॾेई छॾियो। पर बादशाह जी उमिरि हुजे सफ़ा पीरसन पोड़ो, सफ़ा मरण वारो हुजे। तो हाणे बादशाह शादी करे आयो, उन सां राणी हिकिड़ी वठी आयो। हाणे ॾींहं वक़्त पे गुज़रिया, साल ॾेढ अञा बादशाह जी शादी खे मस्तु थियो। बादशाह खे अञा को औलाद थियो ई कोन। पर बदकिस्मत बादशाह गुज़ारे वियो। हाणे रही उहा राणी बादशाह जी ज़ाल। राणी नौजवान नंढी नेटी, पैसनि जी लालच में कंहिं संग ॾेई छॾियो। हाणे बादशाह त गुज़ारे वियो, साल ॾेढ जे अंदरि ई शादी जी थी। हाणे राणी रही अकेली। तो हाणे सॼो भार, सॼो वज़न उन राणी ते अची वियो। हाणे राणी खे उहा बादशाही संभालणी पई। तो हाणे नेठि ॾींहं वक़्त गुज़रंदा रहिया, राणी उहा बादशाही संभाली। हाणे बादशाही राणी बि हलाए। हाणे साल ॿ खनि राणी बि बादशाही हलाए खणी दंग कई। तो राणी थकी पई, चवण लॻी बादशाही कंहिंखां हले, केरु हलाए। राणी बि नंढी नेटी। तो बानी चवण लॻी राणी खे त राणी साहिबा, हिकिड़ी ॻाल्हि चवां, जे अगरि नाराज़ न थीजो। तो राणी चवण लॻी त न, नाराज़ आउं कोन थींदसि, ॻाल्हि कर, कहिड़ी ॻाल्हि आहे। तो बानी चवण लॻी त राणी साहिबा, तव्हां नंढी नेटियूं आहियो, तूं नंढी आहीं अञा, तुंहिंजी उमिरि अहिड़ी आहे कोन, छो न तूं शादी नथी करें। जेकर शादी करे छॾ त इन ॻाल्हि में कुझु ई कोन्हे, उहो बादशाही संभालण वारो को न को अची वेंदो। ऐं अञा तुंहिंजी कहिड़ी उमिरि आहे, शादी करे छॾ। राणी चवण लॻी त शादी त आउं खणी करियां, पर अहिड़ो को वर मिले, को अहिड़ो बादशाह हुजे या को अहिड़ो मिले अकुल में अकाबर हुजे, उन सां शादी करियां। पर हाणे को अहिड़ो चङो मिली वञे त शादी कंदसि। सलाह तो मूंखे सुहिणी ॾिनी आहे, सलाह सुठी ॾिनी आहे, पर हाणे इन बारे में आउं सोचंदसि। सो हाणे नेठि हिकिड़ो ॿ ॾींहं थी वियो। राणी सोचियो त हाणे शादी वञी करियां। पर राणी इहो सोचियो त शादी उन सां करियां जेको अकुल में अकाबर हुजे, अकुल उन खे हुजे। राणी इहा सोच खाई वेठी। तो बानी आई राणी वटि। राणी चवण लॻी त राणी साहिबा, छा सोचई, शादी कंदे या न? राणी चवण लॻी त शादी आउं कंदसि, पर मूंखे को अहिड़ो खपे, माना मुड़ुसु जेको अकुल में अकाबर हुजे, अकुल उन खे हुजे। अहिड़े मुड़ुस सां शादी आउं कंदसि। राणी खे कंहिं हरूभरू ॾिठो बि न हुजे, कंहिं ॿाहिरें माण्हू, माना राणीअ जो कंहिं चहिरो बि न ॾिठो हुजे। बानी चवण लॻी राणी खे त राणी साहिबा, पोइ हीअं करियो, वज़ीर खे चओ पढ़ो घुमरायो ऐं के अहिड़ा सवाल जवाब रखो। सवाल जवाब को अहिड़ा रख, जेको बि तुंहिंजे सवाल जवाब जो, माना सवाल जो जवाबु ॾे, तूं उन सां खणी शादी कजां। अकुल में अकाबर जेको हूंदो, तो जवाबु लाज़मी ॾींदो। राणी चवण लॻी त चलो ठीकु आहे। राणी घुरायो पंहिंजे वज़ीर खे। वज़ीर चवण लॻी त वज़ीर साहिब, आउं करियां थी शादी, ऐं मूंखे मुड़ुसु उहो खपे जेको अकुल में अकाबर हुजे। शादी हुन सां कंदसि, पर बज़ेरिया शर्त उहो आहे, जेको मुंहिंजे सवालनि जा जवाब न ॾेई सघंदो। सवाल आउं रखां थी, ऐं जेको सवाल जो जवाबु मूंखे ॾींदो, हुन सां कंदसि शादी। बाक़ी जेको सवालनि जो जवाबु मूंखे न ॾींदो, त हाणे लाज़मी उहो मुंहिंजो मुंहुं त ॾिसंदो मूंसां, माना हाल अहिवाल कंदो, सवाल जवाबु आउं कंदसि। पोइ उन खे आउं ॾेईंदसि सज़ा, उन खे आउं कैद में हणाईंदसि। हाणे अहिड़े हिसाब तूं पढ़ो घुमरा त जेको बि राणी जो सवाल जो जवाबु ॾींदो, ॿ सवाल आहिनि राणी जा, सवालनि जो जवाबु ॾींदो त राणी हुन सां कंदी शादी। जेकर सवाल जो जवाबु न ॾेई सघंदो त उन खे कैद कराए छॾींदो। वज़ीर चवण लॻो चलो ठीकु आहे। हाणे राणी हिन खे एतिरो कुझु चयो वज़ीर खे। वज़ीर वियो वञी हिते हुते पढ़ो हलायो। बाबा राणी करे थी शादी। राणी खे वर जी तलाश आहे, मुड़ुस जी तलाश आहे। राणी जा आहिनि ॿ सवाल, जेको बि उनजो जवाबु ॾींदो त राणी कंदी उन सां शादी। जेकर कंहिं जवाबु न ॾिनो त राणी उनखे उते ई कैद कराए छॾींदी पंहिंजी काल कोठरी में। तो हाणे हिते हुते सभिनी खे ख़बर पई, तो सभु सोचण लॻा त हाणे राणी सां शादी जेकर थी वञे त बादशाही जा मालिक थी वेंदासीं, बादशाही हलाईंदासीं ऐं ॾाढा सवला सुखिया थी वेंदासीं। तो ॿुधी, मूं ॿुधी, हिन ॿुधी, हुन ॿुधी, कई आया हिते। तो सवालनि जा जवाब ॾींदा रहिया, पर जवाबु कंहिंखे अचनि ई न। तो राणी चवण लॻी उन्हनि खे त अवां मुंहिंजो चहिरो ॾिठो, तव्हां मुंहिंजो मुंहुं ॾिठो, मुंहिंजे सवालनि जा जवाब त अव्हां खे आया ई कोन, त सज़ा तव्हांखे। तो हाणे काफ़ी ईअं तो मुंहुं जहिड़ा उते ईंदा रहिया, जवाबु कंहिंखे कोन आयो उन राणी जे सवालनि जो।
तो ईअं ई क़ैद थींदा विया। हाणे हिते कई बादशाह बि कंहिं मुल्कनि जा आया, शहज़ादा बि आया, पर राणी जे सवालनि जो जवाबु कंहिंखे ई कोन आयो। तो नेठि ईअं ई क़ैद थींदा रहिया, जो वञी उहे कोठरियूं जेके हुयूं से वञी भरिजण लॻियूं। तो हाणे हिकु चकर कंहिं मुल्क जो बादशाह ऐं वज़ीर उहो बि को घोड़े ते आया पिए। उन्हनि खे बि इन ॻाल्हि जे बारे में ख़बर पई त को राणी जा सवाल आहिनि, ऐं जेकर उनजो को जवाबु ॾींदो त राणी हुन सां शादी कंदी। त बादशाह चवणु लॻो वज़ीर खे त वज़ीर हाणे आउं वेंदुसि इन राणी ॾांहुं ऐं सवालनि जा जवाब ॾींदुसि इन राणी सां कंदुसि शादी। वज़ीर चवणु लॻो बादशाह खे त बादशाह सलामत, छॾियो औरतुनि जा कहिड़ा सवाल, अजाए वञी खामखा वञी मुसीबत पंहिंजे मथे ते खणंदो। तव्हां बादशाह माण्हू आहियो, तव्हां 4-5 शादियूं करे सघो था, छॾियो वञी औरत खे। बादशाह चवणु लॻो त न, वञी इन राणी जो चहिरो ऐं मुंहुं बि ॾिसिजे, ऐं उमेद आहे त सवालनि जा जवाब बि आउं ॾींदुसि। वज़ीर चवणु लॻो बादशाह सलाम, तव्हांजी मर्ज़ी आहे। हाणे बादशाह ऐं वज़ीर उतां अचनि पिया त उते हिकिड़ो बकरार बकरियूं बेचारियूं उन बि ॾिठो त ही बादशाह ऐं वज़ीर किॾां वञनि पिया। तो वरी डोड़ंदो आयो अची उन बादशाह ऐं वज़ीर पुछा करणु लॻो तव्हीं किॾां पिया वञो? चई असीं वञूं पिया फलाणे हंधि हिकिड़ी राणी आहे, उन जा सवाल जवाब आहिनि, हाणे उन सवालनि जा जवाब ॾींदा ऐं उन राणी सां कंदासीं शादी। पोइ हाणे वज़ीर बि बादशाह बि जंहिंखे सवाल जवाब अचनि, त हिते बकरार चवणु लॻो त पोइ आउं बि हलां थो, आउं बि सवालनि जो जवाबु ॾींदुसि। पोइ हाणे मुंहिंजो नसीब मूं सां आहे त बादशाह ऐं वज़ीर हिन ते खिलण लॻा, टोकू करणु लॻा। बादशाह चवणु लॻो त अड़े बकरार, तूं वञी झंग में बकरियूं चार, तुंहिंजो कहिड़ो कमु हिन राणी में सवालनि ऐं जवाबनि में? तुंहिंजा हेॾा वार कपिड़ा फाटल ऐं तूं झंग जो धणी, झंग में पियो बकरियुनि जो गाह वग़ैरह करी ऐं बकरियूं पियो चारीं, तोखे सवालनि जा जवाब ईंदा ऐं तूं हाली उते फाड़ा मारींदे, माठि करे हिते बकरियूं चार। बकरार चवणु लॻो बादशाह ऐं वज़ीर खे त छा अकुल अव्हांखे अलाह साईं माना अव्हांखे अकुल ॾिनो आहे, छा मूंखे अकुल कोन्हे? लाज़मी कोन्हे जो माण्हू हिकिड़ो पढ़ियलु लिखियलु हुजे त तॾहिं वञी सवालनि जा जवाब ॾिए? अकुल अलाह साईं हर कंहिंखे ॾिनो आहे। चई न, तुंहिंजे वस जी ॻाल्हि कोन्हे, माठि करे हल। बादशाह ऐं वज़ीर हिन खे एतिरो कुझु चयो। बादशाह ऐं वज़ीर वरी बि छिके रखियो। हीउ हुतां बकरार आयो, छा कयईं जो बकरियूं पंहिंजियूं उते ॿधी ऐं गाह हितां हुतां करे उहो ॿुॿरनि जूं टारियूं वग़ैरह वढी ऐं बकरियुनि खे ॾेई करे हीउ बि लॻो हिननि जे पोयां। हाणे अॻियां बादशाह ऐं वज़ीर जे पोयां हीउ बि अचे पियो ईअं ई तमामु परे हुजनि, पर हुन जो पीछो कंदो कंदो अचे पियो आहिस्ते आहिस्ते। केॾी महिल बादशाह ऐं वज़ीर गाइबु थियो वञे, केॾी महिल किॾां, ऐं हीउ वरी कंहिं माण्हू खां पुछा करे त बाबा अहिड़े नमूने जा बादशाह को वज़ीर ॾिठा ई या न? माण्हू हिन खे ॾस पतो ॾींदा रहिया। तो हाणे हलंदे हलंदे नेठि बादशाह ऐं वज़ीर आया अची उन राणी जे महल जे वेझो पुॻा। तो चवणु लॻा त हाणे राणी जे महल त पुॻा आहियूं, पर राणी जो इहो कीअं तरीक़ेकार आहे, छा आहे, कीअं अंदरि दाख़िल थियणो पवंदो महल में, हितां हुतां माण्हू पुछा करणु लॻा उहे बादशाह ऐं वज़ीर। त माण्हू चवणु लॻा त अदा हाणे मसइलो इहो जो राणी ॾांहुं वञण जे लाइ राणी जे महल जे ॿाहिरां हिकिड़ो बीर आहे, हिन बीर ते डोंको हणो, डोंको वॼंदो, पाणे राणी जी का दासी वग़ैरह उतां निकिरी ईंदी बानी, अव्हांखे अंदरि वठी ईंदी। हिते जेके बि माण्हू राणी जा सवालनि जा जवाब ॾियण चवंदा ईअं कंदा। हाणे पहिरीं बादशाह आयो, खईं डोंको, हयईं बीर ते, बीर वॻो त बानी उतां हली आई। ॾिठईं त हीउ बादशाह हुजे जंहिं बीर वॼायो। तो बानी चवणु लॻी बादशाह खे त हुकम कर। चई आऊं आयो आहियां राणी जे सवालनि जा जवाब ॾियण। चई अच्छा। चई पोइ हलिया अंदरि। हाणे बादशाह अंदरि वियो, वज़ीर उते ई हुजे। राणी सवाल जवाब कया, बादशाह खे उन सवालनि जो जवाब न आया। तो राणी चवणु लॻी त हाणे तो मुंहिंजो चहिरो ॾिठो, तो मुंहिंजो मुंहुं ॾिठो, हाणे हली क़ैद थी, तोखे सवालनि जो जवाब त कोन आयो। अवा उहो बादशाह उते क़ैद थी वियो। हाणे वज़ीर ॾिठो त बादशाह न वरियो, सवालनि जो जवाब हिन खे आयो ई कोन, वियो हिते क़ैद थी। हाणे आऊं थो वञा। अबा वज़ीर खणंदे डोंको हयो बीर ते, बीर वॻो त वरी निकिरी आई बानी। बानी चवणु लॻी वज़ीर खे त ख़ैर मज़ा, डोंको हयईं बीर ते। चई डोंको हयो अथमि त आऊं बि सवालनि जो जवाब ॾींदुसि। चई पोइ हलिया। अवा उन महिल वज़ीर बि अंदरि वियो। राणी हुन सां बि सवाल जवाब कयईं, पर वज़ीर खे बि जवाब न आयो। तो अवा नेठि उन वज़ीर खे बि क़ैद। हाणे बकरार बि हितां हुतां पुछाऊं कंदे अची उते पुॻो। तो हाणे हितां हुतां माण्हू खां पुछा करणु लॻो। तो माण्हुनि चयो त बाबा हाणे हीउ बीर आहे, हिते डोंको हणो पवंदो। पर माण्हू हिन ते खिलण लॻा, चवणु लॻा तूं बकरार, फाटल कपिड़ा, हेॾा तुंहिंजा वार, वञी झंग में बकरियूं चार, ऐं तूं आयो आहीं हाणे बीर ते डोंको हणंदे वेंदे राणी जे सवालनि जा जवाब ॾींदे। चई न आऊं कोशिशि पंहिंजी पूरी कंदसि, अकुल मूंखे बि अलाह ॾिनो आहे। चई ॾिनो आहे त भले वञी खामखा वञी क़ैद थींदी।
चई न हाणे मूंखे परवाह कोन्हे आउं वञा थो। अब हाणे बकरार आयो। हाणे बकरार सदाईं झंग में बकरियूं चारियूं। तूं आयो खण दे डोंको अची बीर खे वठई, अची बीर खे हयईं, अची बीर खे हयईं, बीर एतिरो वॼाए हणी बीर खे माना धऊं कढी छॾी, फाड़े छॾी हुनखे। बकरार त बकरार हुजे। राणी चवण लॻी बानी खे त कहिड़ो बेवकूफ़ आयो आहे ॿाहिरि जेको बीर पियो वॼाए, रुॻो वॼाए मथो खाई छॾियो। वञी ॾिस त सही। अब बानी आई ते छा ॾिसे त ही बकरार, एॾा वार, फाटल कपिड़ा। बानी चवण लॻी त केरु आई ऐं हिन बीर खे डोंका हणी हणी बीर ई फाड़े छॾियो अथई। चई आउं बकरार आहियां, आयो आहियां राणी जे सवालनि जा जवाब ॾियण, राणी सां कंदसि शादी। बानी खिलण लॻी, चवण लॻी तूं बकरार राणी जे सवालनि जा जवाब ॾींदे कई बादशाह शहज़ादा कई माण्हू आया हिते क़ैद थी हलिया, तूं माठ करे वञ। चई न तूं वञी राणी खे चओ। अब बानी आई राणी खे चवण लॻी त राणी बकरार को आहे, वॾा वार, फाटल कपिड़ा, चए थो त आउं राणी सां शादी कंदसि, सवालनि जा जवाब ॾींदसि। राणी चवण लॻी त इनखे चओ त वञ हलियो। बीर मुंहिंजो टोड़ी डोंका हणी भञी छॾी, इहो इनखे माफ़ आहे। इनखे चओ भले तूं हलियो वञे था। बानी अची इन बकरार खे चई। बकरार चवण लॻो त न राणी जे सवालनि जा जवाब आउं ॾींदसि। अब रहियल बीर जेको उनखे बि टुकड़ा टुकड़ा करे छॾी। बानी वरी आई राणी खे चवण लॻी त रहियल बीर उनखे बि हिन टोड़े छॾियो, चवे थो त आउं राणी सां शादी कंदसि, सवालनि जा जवाब ॾींदसि। राणी चवण लॻी त चवेसि बीर मुंहिंजो टोड़े छॾी, सवालनि जा जवाब हिनखे ईंदा कोन, इहो हर शइ हिनखे माफ़ आहे, भले हलियो वञे। अब बानी वरी आई बकरार खे चई बकरार मञी न। तो बानी आई वरी राणी खे चई त राणी हू मञे कोन थो, बीर सभु भञी छॾिया आहिनि, हरपुरू चवे थो सवालनि जा जवाब आउं ॾियां, तूं बि खणी हा कर, ईंदो सवालनि जा जवाब हिनखे उहे ईंदा कोन, हणी छॾिजां कैद में, वेठो हूंदे ते पाणे। तो राणी चवण लॻी त चलो ठीकु है, हिनखे सॾु करे आ त पुछां सवाल हिन खां। बानी आई वरी बि चवण लॻी बकरार खे, बकरार ॻाल्हि ॿुध, राणी चयो त भले इन बकरार खे अंदरि वठी आ, पर आउं तोखे इहो चवां थी ग़रीब माण्हू आहीं ऐं बकरियूं वञी 4016 आहे, ऐं हिते ईंदे राणी जे सवालनि जा जवाब तोखे ईंदा कोन, खाम खा हिते क़ैद थी वेंदे। बकरार चवण लॻो बानी खे त हुते आउं कहिड़ो पलंगनि ते वेठो आहियां, इहो ई सूरनि में आहियां, झर जंग में पियो बकरियूं चारियां, घटि मां घटि हिते कैद में हूंदसि, सुकून सां वेठो त हूंदसि, मानी त मिलंदी पई। चई नथो मुड़ींदो हलिया। बानी वावनी बकरार खे वठी आयो, सिधो आई राणी वटि। बकरार जो राणी ॾिठो, राणी तमामु सुहिणी ख़ूबसूरत। हाणे वरी राणी चवण लॻी वञी बकरार खे त ॻाल्हि ॿुध, सवालनि जो जवाब त तोखे ईंदो कोन, तो मुंहिंजो बीर टोड़ियो, फाड़े हुनखे भञी कयई, ऐं आए मुंहिंजो चहिरो बि ॾिठी, मुंहिंजो मुंहुं बि ॾिठी, अञा बि तोखे चवां थी त तूं भले हलियो वञ, तोखे मुंहिंजो चहिरो ॾिठे उहो बि माफ़ आहे, बीर भॻई उहो बि तोखे माफ़ आहे, तूं हलियो वञ। चई न न तूं मूंखां सवाल कर, आउं तोखे जवाब ॾींदुसि जल्दी, पोयां मुंहिंजूं बकरियूं बुख पियूं मरनि, तूं रुॻो सवाल मूंखां पुछा कर। राणी चई त मुड़ंदे कोन। चई न मुड़ंदड़ कोन, तूं मूंखां रुॻो सवाल पुछा कर, जवाब तोखां पाण थो ॾियां। चई अच्छा। चई हा। राणी चवण लॻी त पोइ हाणे पहिरियों सवाल तोॾां अचे पियो। चई हा भले अचे। चई सवाल मुंहिंजो इहो अथई, जेको जिथां अचे थो उहो वापसी वरी उॾां वञी कोन थो सघे, ऐं ॿी ॻाल्हि त जे अगरि जेको जिॾां वञे थो उतां वरी वापसी अची नथो सघे। आई ॻाल्हि सम्झ में या न? बकरार चवण लॻो त हा ॻाल्हि मूंखे सम्झ में अची वई। राणी चवण लॻी त वरी बि ॿुध, जेको जिथां अचे थो उॾां वञी नथो सघे, ऐं जेको जिॾां वञे थो त वरी उतां वापसी अची नथो सघे। बकरार चवण लॻो त सवाल जो जवाब सवलो। चई पोइ ॿुधा। चई जेको माण्हू ॼमे थो पंहिंजी माउ जे पेट मंझां, उतां अचे त थो पर वापसी वरी उॾां वञी नथो सघे। ऐं ॿी ॻाल्हि त जेको वीचारो माण्हू मरियो वञे थो, क़बर में वञे थो, त उहो वापसी उतां वरी कोन थो सघे। तुंहिंजे सवाल जो जवाबु इहो या न? राणी चवण लॻी त बेशक, पहिरियों सवाल जो जवाबु तूं ॾेई छॾियो। जी जवाबु मूं ॾेई छॾियो। लाज़मी कोन्हे जेको माण्हू पढ़ियलु लिखियलु हुजे त उनखे सवालनि जो जवाबु ईंदो। अलाह साईं अकुल हर कंहिंखे ॾींदो आहे। तुंहिंजो पहिरें सवाल जो जवाबु मूं ॾेई छॾियो, हाणे जल्दी कर, ॿियो सवाल मूंखां पुछा कर त आउं तोखे मुंहिंजो जवाबु ॾियां ऐं मुंहिंजूं बकरियूं बुख पियूं मरनि। चई अच्छा ॿियो सवाल तोॾां अचे थो। चई हा ॾे। त राणी चवण लॻी त ॿियो सवाल मुंहिंजो इहो आहे, कूड़ कहिड़ी शइ में कोन्हे, ऐं ॿी ॻाल्हि त कावड़ कहिड़ी शइ में कोन्हे, ऐं टी ॻाल्हि त उहा कहिड़ी शइ आहे जंहिंमें ज़हर बि रहे थो ऐं मिठाण बि आहे माना, ऐं चौथी ॻाल्हि त उहा कहिड़ी शइ आहे जेका पलीत कोन थी थिए, पलीत कोन्हे। चई अच्छा। त बकरार चवण लॻो त पहिरीं ॻाल्हि त कूड़ सिर्फ़ु क़ुर शरीफ़ में कोन्हे, हुन में कूड़ आहे ई कोन, ऐं ॿी ॻाल्हि त ज़मीन खे कावड़ कोन्हे। जे अगरि ज़मीन, पाण हर शइ करियूं था ज़मीन ते, जे अगरि ज़मीन कावड़ करे न त का शइ न ॼमाए, कुझु न थिए।
पाणी मरी ख़तम थी वञूं। कूड़ क़ुर शरीफ़ में कोन्हे ऐं कावड़ ज़मीन खे कोन्हे। ऐं टी ॻाल्हि इहा जो तूं चवें थी त उहा कहिड़ी शइ आहे जंहिंमें ज़हर बि आहे मिठाण बि आहे, त उहा आहे ज़बान इंसान जी। जेकर ज़बान माण्हू जेकर मिठ मिठ कंहिंसां ॻाल्हाईंदो त भली आहे, ऐं उन में ज़हर बि आहे। जेकर अहिड़ा अखर तूं ॻाल्हाईंदे कंदे त अलाए छा करे छॾे। ऐं चौथी ॻाल्हि त उहा शइ कहिड़ी आहे जेका पलीत कोन्हे, त उहो आहे पाणी। पाणी आहे पाक, कॾहिं बि पलीत न आहे थींदो, पाणी पाक आहे। तुंहिंजे ॿिए सवाल जो जवाब मूं तोखे ॾेई छॾियो, उमेदु आहे त इहो ई हूंदो। त राणी चवणु लॻी त बेशक तूं अकुल में अकाबर, ज़हन वारो होशियारु, जेके चयई मुंहिंजे सवालनि जा जवाब इहे ई आहिनि। सो हाणे आउं तोसां शादी करण जे लाइ तयारु आहियां, जेको मुंहिंजो कौल हो। तूं बकराड़ आहीं त ख़ैरु आहे, शादी तोसां कंदा, तोखे अकुल बिल्कुलु आहे। तो हाणे राणी चवणु लॻी बानी खे त पोइ हाणे हीअं कर, वञी किथां हजम वग़ैरह घुरा, हिन जा वार वग़ैरह कटरा, कुझु हिन खे ॾिसण जहिड़ो कर, सुठो लिबास हिन खे वेझार कर, हेॾां होॾां नौकरनि चाकरनि खे चओ त जीअं ही को इंसान थिए, बकराड़ मञा को इंसान थिए, पोइ हिन सां करियां शादी। तो बानी चवणु लॻी रानी खे त चलो ठीकु आहे राणी साहिब, जेको तो चयो आऊं ईअं करियां थी। अब राणी जीअं चयो बानी ईअं घुमाए वरितो। हिन बकराड़ खे कयूं ॾिसण जहिड़ो, सुठो सुहिणो हिकिड़ो नौजवान कयूं, माना हिनखे ठीकु ठाक। हाणे उन राणी कई उन बकराड़ सां शादी। तो हाणे राणी चवणु लॻी त हाणे छॾ इन बकरियुनि खे, ही मुंहिंजी बादशाही आहे, हाणे इन बादशाही तख़्त ते वेही तूं मुंहिंजो मुड़ुसु आहीं, ही बादशाही हला। सो हिते उहो बकराड़ चवणु लॻो त हाणे तूं फ़िलहालु इन शइ खे छॾ, तूं हल मूंसां गॾु, मुंहिंजूं बकरियूं त बुख पियूं मरनि, उन बकरियुनि खे गाह वग़ैरह ॾियूं। तो राणी चवणु लॻी त चलो ठीकु आहे। राणी इन बकराड़ सां गॾु ई आई, सिधो आया पंहिंजी बकरियुनि वटि। तो बकरियुनि खे गाह वग़ैरह हिन ॾिनूं। तो हाणे हिकिड़ो ॿ ॾींहं हुते हुन भूखी वग़ैरह हुई, राणी हुते इन बकराड़ सां गॾु रहणु लॻी। सो राणी नेठि उन खे मञायो, तो चवणु लॻी त हल पंहिंजी बादशाही हलायूं, हाणे तूं अकुल में अकाबर, ज़हन वारो माण्हू, ॿाराणो छॾ, हिते रही छा कंदासीं, बादशाही पंहिंजी आई, बकरियूं मूं ते काहे। बकरियुनि सां हुनखे ॾाढो प्यार हो। तो बकराड़ चवणु लॻो त चलो ठीकु आहे, राणी हुनखे मञाए वरितो, अकुल में त अकाबर हुए हो। तो नेठि उहो बकराड़ पंहिंजियूं बकरियूं उतां काईं। तो उन महल में उते जेको सिस्टम हो उन माल बाल में ॿधण जो, उते बकरियूं हिन बीहारियूं। सो हाणे उहा राणी उते रहणु लॻी। राणी जो बि ॿार लथो, त को हाणे अकुल में अकाबर मिली वियो, बादशाही हलाईंदो। अब बकराड़ नेठि कुझु ॾींहंनि में तमामु बादशाही सुठे नमूने सां संभालणु लॻो, हलाइणु लॻो। हाणे उहो बकराड़ सुठे नमूने सां पियो उहा बादशाही हलाए, ऐं राणी बि ख़ुशि हुजे त मूंखे को अकुल में अकाबर मिली हलियो। तो दोस्तो बकराड़ जो भाग सुठो थी वियो, जेको राणी सां हुनजी शादी थी वई। तो अलाह साईं हर कंहिंखे अकुल ॾिनो आहे, लाज़मी कोन्हे जेको माण्हू पढ़ियलु लिखियलु हुजे त उहो ई सवालनि जा जवाब ॾींदो, पर अकुल हर कंहिंखे आहे। पोइ को कंहिं तरीक़े सां इस्तेमालु करे थो, को कंहिं तरीक़े सां इस्तेमालु करे थो। दोस्तो हीअ कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पुॻी, उमेदु आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी हाज़िर थींदासीं नई कहाणी सां गॾु। उहे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिते हुजो आबाद हुजो, अल्लाह हाफ़िज़।